सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जेतिरो ॿारनि जो दिमाग़ वधायो आहे ओतिरो हक़ीक़त में ॿारनि खे पैदा कंदा वेंदा, पर असां ॿारनि खे थोरो रिलैक्स ज़रूरु छॾूं। सिर्फ़ु उनजो दिमाग़ अहिड़ो न करे भई पढ़ाई नथो त कुझु नथो, पढ़ाई नथो त अलाए छा थी वेंदा वे, उहो कुझु कोन्ह थींदो। ॿार अञा वधीक घणा चङा थींदा, छाकाणि त कोरो दिमाग़ हूंदो न, घणो कमु कंदो आहे। जेके अणपढ़िया हूंदा त घणा होशियारु हूंदा अथव, अणपढ़िया एॾा होशियारु हूंदा आहिनि दिलि वारा। बाक़ी तो मज़ाक थी सोचे तो अॻियां जेके हूंदा आहिनि पोड़ा एॾा पढ़िया लिखिया किथे हूंदा, पर दिमाग़ी एॾा होशियारु हूंदा को पुॼनि बि न। पोइ हिकिड़ो पोड़ो हुयो असांजे, वीचारो घणो पोड़ो चढ़ियो ट्रेन में। जीअं ट्रेन में चढ़ियो कुदरती कॉलेज जा 5 नौजवान छोकिरा चढ़िया। हाणे हिकु ई बोगी में वेठा तो कॉलेज जी छोकिरनि खे चढ़ियो त असां इन पोड़े सां मज़ाक करूं, इनखे तंग करूं। त पोड़ो बि उनजी हालत पोइ सम्झी वियो भई इहे जेके नी हाणे मूंखे तंग करणु चाहिनि था। त हिकिड़े हुनखे त्योंक मुंहिंजो चयो, चयो दादा छा हाल थी? त अब बाज़ार वञा थो, मूंखे वर्दी उहो बि थी ॾिने भई ॼण मां ॿोड़ो कुझु सम्झाई नथो। काका पुट घणा थी? चए बाबा मां बीमार हूंदो आहियां, इहा को हाणे तबियत सही न हूंदी आहे। दादा काथो जो आहे? चए बा हाणे अची उमिरि पूरी थी आहे, बाक़ी कहिड़ो पतो, हाणे मिसाल तो काॾे वञा पतो ई कोन्हे। जेको ॻाल्हाए हुनजो जवाबु उबतो ॾे। चए हुन चयो सम्झी वियो मूंखे तंग कंदा, ऐं हिनखे उबतियूं वरतियूं ॾेई करे ख़ामोशी चढ़ंदो मथे बर्थ ते सुम्हियो वञे। ऐं जीअं बर्थ ते सुम्हियो त अखि टेड़ी करे हिनखे ॾिसे पियो त कंदा छा पिया आहिनि। उहो पाण में सलाह पिया कर नौजवान, चइनी पोड़े खे फसाइणो आहे, सम्झे आहे बि चरियो अकुल बि कोन्हेसि। सलाह कयूं, ठीकु आहे गाॾी जी चैन पुल कंदाऊं, ऐं चैन पुल कंदासीं चवंदासीं नी पोड़े कई आहे, पुलिस खे पकड़ी थी। हाणे हे सभु कुझु ॿुधे पियो। हाणे चैन पुल जो असां ॾिया 50 रुपए जुर्मानो शुरू कंदो, जेको चैन पुल करे 50 रुपए जुर्मानो। हर कोई हिक ॿिए खे चए पियो तूं चैन पुल कर। चए मां त करां, अगरि पकड़जी पवां त पोइ 50 रुपए केरु भरींदो, इन जे करे। पोइ हिकिड़े चयो, चए ठीकु आहे हाणे ईअं करो, मूंखे त 50 रुपया ॾियो सभु गॾु करे, मां जेब में रखां थो। पोइ जंहिं महिल पुलिस ईंदी चवंदासीं असीं पोड़े पुल कई आहे, वठी हुनखे वेंदी पैसा वापसि कंदासीं। अगरि मां पकड़जी बि वियुमि त मां 50 रुपया ॾेई करे पंहिंजी जान त छॾायां न। त पोइ 3 कढियऊं, हर कंहिं ॾाढा रुपया ॾिना, 3 ॾेह जा निकिता। हिकिड़े 2 5 जा ॾिना, ॿिए 4 ॿीं जा ॾिना, कंहिं रुपए जा ॾिना। ऐं सभु हिननि 50 रुपया गॾु करे छोकिरे पैंत जे पोएं खीसे में विधा 50 रुपया ऐं चैन पुल कई। जीअं चैन पुल कई त गाॾी बीठी वई, पुलिस आई, पुछे कंहिं कई आहे? सभिनी चयो नी पोड़े पुल कई आहे। पुलिस पोड़े खे चयो अड़े ॿुधिया लहो हेठि। त पुलिस जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे ॻाल्हाइण जो, त जीअं लथो चढ़े, ज़ंजीर तूं छिकी आहे? चई हा। त सभिनि खे साह पइजी वियो, चओ ओड़े उहो ई चढ़ियो आहे, कमु जो कोन्हे, इन करे हाणे पंहिंजी खुटियुनि खे दसि पाण हा कंदो पिया। चढ़े तूं छिकी आहे? धीमे आवाज़ में। चए हा। चए छो छिकी थी? चए सभु मसां विड़नि पिया, बाबू 50 रुपया फुरिया था, 3 ॾेह जा 2 5 जा। बाबा वॼा पियो सभु बाबू फुरे करे छोकिरे खयां, हिन पंहिंजे हिन जेब में रखिया था ॾिसोसि, सुबुह सां विड़िया बि आहिनि, बाबू पैसा बि फुरिया अथनि। पुलिस ओड़ी वारनि जी तलाशी वरिती, पोड़ो उते बाक़ी सभिनी खे जेल में वरिती वई। हक़ीक़त में
ये जेको पोड़े जो दिमाग़ एॾो होशियारु हूंदो, मतिलबु हुनखे सम्झो अनपढ़िया चरिया थोरे एॾा होशियार आहे। सो हक़ीक़त में ॾाढा होशियार हूंदा। तंहिंजे करे हरू भरू पढ़ाई लिखाई अहिड़ी न हूंदी आहे जेका असां पंहिंजे ॿारनि खे पोइ त करे छॾियूं। उन्हनि खे पढ़ायूं सही पर ज़हन मथां ई जो ॾियूं। इन करे असांखे शुरू खां सेखारियो वेंदो नीच नौकिरी उत्तम वापारु।